तबाह थियल जहाज़ जे हिक तख़्ते ते समंदर जे लहरनि में तुंहिंजे रहमो करम सां लुढ़ी वेंदा पिया हुआ। तेज़ हवाउनि ऐं आंधियनि हुननि खे हिक समंदर जे किनारे ते पुॼाए छॾियो। हुननि जे बचण ते मां ॾाढो ख़ुशि थियसि। उन्ही महिल तुंहिंजो हुकम आयो त माउ जी रूह कब्ज़ कई वञे। ए मुंहिंजा मौला करीम, मां तुंहिंजो हुकुम सर अखियुनि ते रखी हिक मासूम ॿार खां मां जुदा करे छॾी। हीअ ॻाल्हि कंदे हूअ वक़्तु यादि आयो त अखियुनि मां लुढ़कनि जूं कतारूं वहण लॻियूं त ख़ालिक़े काइनात अल्लाह जल जलालहू फरमायो, ए इज़राइल, छा तोखे ख़बर आहे हुन खां पोइ हू ॿार केॾां ऐं किथे वियो? त इज़राइल अर्ज़ कई, या मुंहिंजा करीम रब, तूं आलिमुल ग़ैब आहीं, तुंहिंजो इल्मु तोसां, मां हिन खां अनजान आहियां। अल्लाह ताला फरमायो, असां समंदर जे मौजनि खे हुकुम ॾिनो